अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम मोअज़्ज़िज़ सामीन। अॼु असीं मसनवी शरीफ़ मां कुझु अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। मसनवी शरीफ़ शुरू करण खां अॻु में मसनवी शरीफ़ जे तारीफ़ हज़रत शेख जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला अलैह जो मुख़्तसर अहवाल अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। मौलाना जलालुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह जो असुल नालो मोहम्मद हो, पोइ संदसि लक़ब जलालुद्दीन मशहूर थियो। जीअं त हुन नंढपण खां वठी पछाड़ीअ ताईं रोम यानी एशिया टक तुर्कीअ जो असलूको नालो मुल्क में गुज़ारियो, तंहिं करे रूमी सॾिजण में आयो। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला अलैह तारीख़ शर रबीउल अव्वल हिजरी 604 बमुताबिक़ 30 सितंबर सन 1207 ईस्वी में बलख शहर में ॼाओ हो, जो संदसि अबाणो वतन हो। संदसि ॾाॾो हुसैन बिन अहमद ख़तीबी रहमतुल्लाह ताला अलैह वॾो मशहूर बुज़ुर्ग सूफ़ी दरवेश हो, जंहिंखे वक़्त जा बादशाह बि घणी इज़त ॾींदा हुआ। खुरासान जे बादशाह मोहम्मद ख्वारिज़म शाह पंहिंजी धीउ जो सम हुसैन बलखी रहमतुल्लाह ताला अलैह खे ॾिनो हो, जंहिंमां मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह जो वालिद शेख बहाउद्दीन सूफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह पैदा थियो। बहाउद्दीन बलखी रहमतुल्लाह ताला अलैह बि वक़्त जो कामिल सूफ़ी दरवेश हो। उन वटि ख़ल्क़ जी तमामु घणी अचवञ ऐं मञता ॾिसी वक़्त जी हुकूमत के सियासी शक शुबहा पैदा थिया हुआ। तंहिं करे शेख बहाउद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह सफ़र कंदे पंहिंजे अटाले समेत जॾहिं निशापुर में पहुतो तॾहिं फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह ताला अलैह संदसि ज़ियारत लाइ आयो। मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह जे चमकंदड़ पेशानी ॾिसी शेख बहाउद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह खे अर्ज़ु कयईं त हिन नंढड़े अमुल मालिक जी ख़बरदारीअ सां संभाल कजो, इंशाअल्लाह ताला ॾींहं जो ॾीओ थींदो। शेख बहाउद्दीन बल्कि बगदाद, हिजाज, शाम, ज़ंजान खां सफ़र कंदो रूम, एशिया टक तुर्की जे शहर कोनिया में अची सकुवंत पज़ीर थियो ऐं उते तारीख़ 18 रबीउल सानी हिजरी 628 में रहलत कयईं। उन वक़्तु मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह जी उमिरि 24 वरिया हुई। मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह खे शुरूआती तालीम संदसि वालिद साहब ॾिनी हुई। पोइ संदसि वालिद जे ख़ासि मुरीद सैयद बुरहानुद्दीन मुहक़िक़ मशहूर आलिम ऐं दरवेश संदसि अतालिक यानी उस्ताद मुक़ररु थियो। वालिद जी वफ़ात खां 1 साल पोइ मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह हलब शहर जे जलादिया मदरसे में वञी तालीम वरिती, जिते तफ़सीर, फ़िक़्ह, हदीस ऐं अरबी जे ॿियनि इल्मनि में निहायत क़ाबिल थी वियो। मदरसे जलादिया मां दस्तार फ़ज़ीलत यानी क़ाबिलियत जी सनद हासिल करण बाद मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह कोनिया में मोटी आयो ऐं उते दीनी इल्मनि जी तालीम जो मदरसो अची खोलियाईं, जिते पाण तालीम ॾींदो हो, वाइज़ कंदो हो ऐं शरई फ़तवाऊं लिखंदो हो ऐं पूरी तरह आलमाना ज़िंदगी गुज़ारींदो हो ऐं सूफ़ियाना समा खां परहेज़ कंदो हो। मौलाना शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैह जेको मशहूर ख़ुदा शनास सूफ़ी बुज़ुर्ग सौदागर जे लिबास में मुल्कनि जा मुल्क घुमंदो वतंदो हो, जिते वेंदो हो उते मुसाफ़िर खाने में रहंदो हो, समा ऐं फ़क़ीर अहिड़नि मजलिस में मशगूल रहंदो हो। उन करे हू मुल्कनि में मशहूर हो ऐं शहर शहर में संदसि तालिब ऐं मुरीद हुआ। उहो कंहिं ॾींहुं कोनिया शहर जे मुसाफ़िर खाने में अची लथो। शहर में हुल पइजी वियो त शम्स तबरेज़ रहमतुल्लाह ताला अलैह शहर में आयो आहे। कोनिया शहर जो वॾे में वॾो मौलवी ऐं तक़वा जो साहिब मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह हूंदो हो। तंहिं करे शम्स तबरेज़ रहमतुल्लाह ताला अलैह जे अचण जी ख़बर ॿुधी तॾहिं आलमाना लिबास पाए पंहिंजा ख़ासि शागिर्द साण करे मुसाफ़िर खाने में शम्स तबरेज़ रहमतुल्लाह ताला अलैह सां मुलाक़ात करणु वियो ऐं इरादो होसि त हुन जा के गैर शरई कम हुजनि त उन्हनि जे छॾण लाइ हिदायत कयांसि। जॾहिं शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैह अची मुलाक़ात कयईं ऐं पाण में ॻच वक़्त ताईं शरीयत ऐं तरीक़त बाबति गुफ़्तगू ऐं सवाल जवाब कयऊं ऐं अखियूं अखियुनि सां मिली वियनि, तॾहिं शम्स तबरेज़ीअ अहिड़ी का रूहानी नज़र कई जो मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह आलमाना लिबास लाहे फिटो करे
शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि सां गॾु बीही समा करणु लॻो। हुन सां गॾु चिलो कढी मुराक़िबे में वेही रहियो। कोनिया शहर जे आम ख़ासि नंढनि वॾनि मर्द तोड़ी ज़ालनि में हाय हाय ऐं थरथलो मची वियो त ही कहिड़ो जादूगर आयो आहे जंहिं असांजो आलिम सगोरो मस्तु करे छॾियो आहे। आख़िर के माण्हू शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि खे क़त्ल करण लाइ बेसंभरिया। शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि त रमतो फ़क़ीर हो, सो रातो वाह कोनिया मां निकिरी वियो ऐं वञी दमिश्क खां निकितो। शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि जे गुम थी वञण खां पोइ हुन जे फिराक में मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि हेकारी हाल खां बेहाल थी वियो। आख़िर मौलाना रूमीअ जो फर्जंद सुल्तान गच जेतिरा माण्हू साण करे मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि खां हिकिड़ो ख़त जो निहायत दर्द भरियल नज़म जी सूरत में हो सो वठी शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि खे ॻोल्हणु निकितो ऐं आख़िर में दमिश्क मां हुनखे वठी अची कोनिया में मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि वटि रिहा आहिनि। ॿ भरिया मौलाना शम्स ऐं मौलाना रूमी पाण में रूहानी रिहाणियूं कयूं। तंहिंखां पोइ हिजरी सन 435 में मौलाना शम्स ओचितो गुम थी वियो ऐं वरी रूए ज़मीन ते पधिरो न थियो। नफ़ातुल अंस किताब में लिखियलु आहे त मौलाना शम्स खे मौलाना रूमीअ जे ॿिए फर्जंद अलाउद्दीन क़त्ल कराए संदसि लाशूं गुम करे छॾियो हो। मौलाना शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि जी शहादत खां पोइ मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि जो दर्द ऐं फिराक ज़्यादा छिलियूं करणु लॻो। कोनिया में शेख सलाहुद्दीन नाले हिकु दरवेश होनारो रहंदो हो जो सैयद बुरहानुद्दीन मुहक़्क़िक़ ऐं ख़ुदा रसीदा जो मुरीद हूंदो हो। सो पंहिंजो धंधो फिटो करे मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि जे दिलि खे घणो ठारियो ऐं आराम बख़्शियो। 9 वरियनि खां पोइ शेख सलाहुद्दीन वफ़ात कई, जंहिंजी तुरबत मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे वालिद जी तुरबत सां गॾु ठाराई। शेख सलाहुद्दीन जी वफ़ात खां पोइ शेख हिसामुद्दीन चिल्पी जेको मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि जो निहायत प्यारो ऐं अक़ीदतमंद मुरीद हूंदो हो, सो अची संदन सोबत में रहियो। मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि ऐं शेख हिसामुद्दीन हिक ॿिए जो अहिड़ो अदब रखंदा हुआ जो सम्झी की न सघिबो हो त ॿिन्ही मां कहिड़ो मुर्शिद आहे ऐं कहिड़ो मुरीद आहे। मौलाना रूमी मसनवी शरीफ़ में जेतिरे क़दुरु मौलाना शम्स तबरेज़ी ऐं शेख सलाहुद्दीन जी नेकी ॻई आहे, तंहिंखां घणो वधीक शेख हिसामुद्दीन चिल्पी जूं नेकियूं बयानु कयूं अथई। शम्स तबरेज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि जी मुलाक़ात ऐं सोबत खां पोइ मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि जा मदरसा ऐं वाइज़ छुटी विया। हू सदाई इबादत मुराक़िबे समा में गुज़ारींदो। दरवेशनि ऐं मुरीदनि जूं कतारुनि जूं कतारूं हर वक़्तु संदसि महफ़िल ऐं मजलिस में हाज़िर रहंदियूं हुयूं। ज़िक्र ऐं समा जी लोली लॻी पई हूंदी हुई। वक़्त जा हाकिम ऐं अमीर संदसि ज़ियारत लाइ ईंदा हुआ ऐं क़ीमती नज़राना अॻियां रखंदा हुआ। सभु ख़ैर ख़ैरात में ॾेई छॾींदो हो। संदसि अयाल हमेशह मिसकीनी जी ज़िंदगी बसर कंदो हो। मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि 8 वरियनि जी ॼमार में तारीख़ शद जमादुल सानी हिजरी 672 में कोनिया शहर में वफ़ात कई, जिते संदसि आली शान दरगाह अॼु ताईं क़ाइमु आहे। हीउ हुयो मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि जो मुख़्तसिर तारीफ़। हिन खां बाद इंशाअल्लाह अज़्ज़ व जल मसनवी शरीफ़ जो बाक़ाइदे आगाज़ कयो वेंदो। वस्सलाम।